वॾी आहे, तमामु घणी आहे। हिन किताब जे हवाले सां मां ॻाल्हाइण लाइ गुज़ारिश कंदुसि सिंधी ॿोली जे नहायती ख़ूबसूरत लेखक ऐं उन ताज़ो ई शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मां MPhil बि कई आहे। असांजो सिंधी अदबी संगत जो तमामु बरजस्तो कारकुन, बरजस्तो सेक्रेटरी रहियो हिन खां अॻु में। ईसा मेमन खेसि गुज़ारिश आहे त अचे ऐं हिन किताब जे हवाले सां पंहिंजा वीचार वंडे। तव्हां सभिनी जे भरपूर तारीफ़ में ईसा मेमन। अयाज़ जे इन नज़्म सां पंहिंजी शुरूआत कयूं था। तुंहिंजो मूंखां पोइ अची किंजर खां कामिंजर ताईं मुंहिंजा गीत ॿुधी ऐं मूंखे यादि करी। सिंधड़ी सारी ॻाढ़ो खूब थींदी तेसीं ऐं जे हुन में फुरड़ियूं फुरड़ियूं ॾात ॾिसी शाल इहो सम्झी ॾात वॾी शइ न आहे पर सच वॾी शइ आहे। जो सच मचाए मच सो मच वॾी शइ आहे। इन पिंडाल ऐं स्टेज ते वेठल असांजा बादशाह साथी ऐं अदीबो शाइरो दानिशो ऐं असांजी भेनरूं जीअं सिंधी ॿोली मने रुज़वान साहब हिकु तलवार लटकाए छॾी त मुख़्तसर तरह सां ॻाल्हि ॿोल कयो। हाणे मुख़्तसर तरीन ॻाल्हि करणु दुनिया जो वॾे खां वॾो फन ऐं आर्ट आहे ऐं उहो आर्ट घटि में घटि मूंखे कोन ईंदो आहे। मुख़्तसर ॻाल्हि करणु हेॾी वॾी जामे जॾहिं डॉक्टर ज़ैद पिज़ा जो किताबु अचे त माना बदड़ी जो ज़िक्र बि थिए, बदड़ी जी तकलीफ़ी सफ़र जो ज़िक्र थिए, अदब जो बि थिए, सियासत जो बि थिए, समाजी हवाले सां उनजी ख़िदमतुनि जो बि थिए, तालीमी ख़िदमतुनि जो बि ज़िक्र थिए। कहिड़नि पासनि ते ॻाल्हाए बदड़ी जी वरी मोहनदड़े जी कुख में त रहंदड़ हिकिड़ो वॾो शहर, नंढो शहर, तारीख़ी तौर ते वॾो शहर बदड़ी जी जंहिंजे भरिसां सिंधु दरिया जो सिंध जी अज़मत जो मिसाल आहे। सिंध जी अज़मतुनि जी कशिशनि दरिया खां सवाइ सिंध जी अज़मत ई न ठही सघे। उनजी भकत रहंदड़ हिकिड़े ॻोठ उन ई बदड़ी जे भरिसां कामिल सोगो ज्ञानचंदाणी जो होनहार शागिर्द जंहिं चइजे जेको लतीफ़ पार्कू उॾाओ अनवर पिज़ादो हुजे घोर 17 हवाला आहिनि ऐं उनजा फर्ज़ंद हुजनि जेकी वरी अदब ऐं तकलीफ़ दुनिया में ज़रार पिज़ादो हुजे, अमर पिज़ादो हुजे, डॉक्टर ज़ैद हुजे, खोड़ 17 पासा आहिनि जिन खे सभिनी खे मुख़्तसर करे मां सिर्फ़ु किताब ते ॿ ॻाल्हियूं कंदुसि। किताब जी जॾहिं मूं वटि आयो त मां ख़ुदि मुंझाण जो शिकार थियुसि त किताब जी कहिड़नि पासनि ते ॻाल्हाइजे। हिकु सिंधी अदब में वॾो बहस बि आहे त सिंधी अदब जी शुरूआत किथां थी। मिसाल असांजे डॉक्टर नवल बलोच खां वठी घणनि पंहिंजी तकलीफ़ी नज़मुनि में किताबनि में लिखियो त किन सूमर जो दौरु ॼाणायो आहे त किन अरबन जे दौर खां ॼाणायो आहे। ऐं सम्झां थो त इहो जेका तहक़ीक़ ऐं रिसर्च आहे इहा अधूरी आहे या मज़हबी तंग नज़र जी वर चढ़ियल तहक़ीक़ आहे। छाकाणि त अदब जी सिंधी अदब जी जेका शुरूआत आहे ऐं सम्झां थो वेदनि खां थी आहे। वेद सिंधी अदब जो बुनियादु आहे पर असांजा घणा ॾांहुं मज़हब जी हिकिड़ी आड़ में या मज़हब हिकिड़ी तंग नज़र जी शिकार थियण करे कोशिशि कई त अरबन सां कंहिं न कंहिं तरह तालुक जो हुजे। इन ते तहक़ीक़ खणी पंहिंजी खुटल तहक़ीक़ असांजी हुई आहे। हाणे इन बदड़ी ते वेदनि जो बि असरु आहे छाकाणि त ऋग्वेद जेके मोहनदड़े जे दरिया जे कप ते जेके लिखिया विया आहिनि ऐं सम्झां थो त हीउ तसलसल आहे डॉक्टर ज़ैद पिज़ादो जो हीउ तकरीर कमु। उहो शाइर जे लाइ मौज़ू कुल ॿ आहिनि या मजबूत तरह सां कंहिं तख़लीकार जे लाइ समाज मौज़ू ॿ आहिनि जेके जिते लिखंदो आहे माण्हू। हिकिड़ो आहे फितरत, ॿियो आहे समाज या फितरी मंज़रनि ते लिखंदो, फितरी ख़ूबसूरतियुनि ते लिखंदो या फितरत जे जेके ख़ूबसूरत मंज़र आहिनि उन खां सवाइ ॿियो आहे समाज जा मसइला आहिनि। समाज मेन मेड आहे, इंसान उनखे तकलीफ़ कयो आहे, उन्हनि जे अंदरि कहिड़ी गुछड़ायूं थियनि थियूं, उन में कहिड़े ॾाढा जबर आहे, कहिड़े सूरतूं उन ते माण्हू लिखे थो। मौज़ू ॿ आहिनि या फितरत ते लिखंदो या समाज ते लिखंदो। यूरोप जी सॼी शाइरी जेकी आहे उहा फितरत ते तमामु घणो वेझो आहे। जो समाजी मसइला, समाजी जबर जेको आहे उन्हनि खे घटियो आहे या उनजी जबर जी सूरतूं घटियूं आहिनि पर असां वटि समाजी जबर हालतुनि जो घणो हुजण जे करे असांजे शाइर जा मौज़ू तरह सां समाज वधीक आहे। फितरी ख़ूबसूरती मंदर जे तव्हां लतीफ़े शाइरी में तव्हां पढ़ंदो त उन में बि तव्हांखे फितरत मंदर तमामु घणा मिसाल तौर ते किंजर ते लिखे थो लॻे वाह त किंजर हिंदुरु थिए हेठि जर मथे मुंहिंजे पासे में वणड़ा
अचे वञे विच में तमाची सां लॻे थो त राति कंहिंजो रहंदो हुजे असली फितरी मंज़र आहे पर फितरी मंज़रनि ते नथी बि शाइरी घटि ऐं समाजी जबर आहिनि ते एहसासनि जज़्बनि ते वधीक आहे ऐं सभिनी सिंधी शाइरी आहे एहसासनि जज़्बनि ऐं समाजी मसइलनि इंसानी जबरनि ते जेको आहे वधीक लिखियलु आहे डॉक्टर ज़ैद जी शाइरी बि ॿिन्ही खे टच करे थी फितरत सां बि रहिजी आहे समाजी जेको आहे जबर समाजी हालतुनि खे बि पेश करे थी हाणे नसरुल पले साहिब हिकु दफ़ो पुछियो त तव्हां क्लासिकी शाइरी अज़ीम शाइरी तव्हां कंहिंखे था चओ पले साहिब ॾाढी हिकिड़ी मुख़्तसर ऐं ज़बरदस्त ॻाल्हि कई हुई त क्लासिकी या जेका शाइरी आहे उहा जेका कंहिं बि शाइरी जेका सिट हाल हयात आहे ऐं उनजी कॾहिं बि मेरा नथी लॻे पई जॾहिं बि तव्हां पढ़ो तव्हांखे ताज़गी महसूसु थिए उहा क्लासिकी शाइरी आहे ऐं सिंधी जी क्लासिकी शाइरी तव्हां पढ़ंदो त के सुगड़नि जा के ॿिए हिकु ॿ बेट जेकॾहिं अॻिते पहुतो आहे उहो बि असांजी क्लासिकी शाइरी जो अज़ीम शाइरी जो विरसो आहे ऐं हिन सॼी डॉक्टर ज़ैद जी शाइरीअ में आहे नसरी टुकड़ा नसरी नज़्म ते ख़ुदि या ब्लैक वर्सिस ते ख़ुदि हिकिड़ो बहस आहे उहो शाइरी जो हिसो आहे न आहे उहो 80-60 ज़माने में तमामु वॾा बहस थिया सिंधी शाइरीअ में जंहिंमें डॉक्टर तमीम अब्बासी पोइ शमशेर लेदरी खां वठी मुख़्तलिफ़ माण्हू लिखियो त ब्लैक वर्सिस ॿोली जो हिसो आहिनि या न आहिनि या नसरी नज़्म ख़ुदि हिसो आहे या न आहे अयाल बिन तमामु घणो पंहिंजा नज़्म लिखिया नसरी नज़्म लिखिया भीमचंद ख़ैर हिन जी शाइरी डॉक्टर जी उनमें तव्हां ॾिसो त हुनजे के जुमिला अहिड़ा जेके सॼी उमिरि जेकी आहे हुनखे दाइमियत हासिलु आहे मिसाल तौरु मां तव्हांखे ॿुधायां थो मलाला ते नज़्म आहे मलाला जे हवाले सां लिखे थो जुमिला ॾिसो तव्हां जॾहिं ॿिए खे मारणु था चाहियो त पाण मरी था वञो इहो हिकिड़ो सिट रहे तव्हां हुनखे मरे छॾियो के फ्रेम में हिकिड़ो तारीख़ मदाइनत हुनखे जुमिले खे थी वई मिले थी तव्हां जॾहिं ॿिए खे मारणु था चाहियो त पाण मरी था वञो साॻे नज़्म में हमला अक्सर माण्हू बदिरां सवाल बणाए वेंदा आहिनि ऐं नसरी नज़्म माने हुनजी क्लास दाइनत खे मां थोरो फोकस कंदो चाहियां त हुन में केतिरी हुन वर्करो आहे केतिरी हुन में दाइनत आहे केतिरी एहसासनि खे छुहंदड़ हिकिड़ा जुमिला आहिनि ॿियो आहे इंतज़ार जेको आहे इंतज़ार नज़्म ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत नज़्म आहे सिट हुनजी हिकिड़ी तोखां मायूस थी बल्ब जी रोशनी बि झकी थी वई आहे ॿियो हुन सिटीज़नशिप ते मुल्क मटाइण सां मसाला ख़तमु न थींदा आहिनि मसाला फ़िक़त मटबा आहिनि पंहिंजो माज़ी विकिणी मुस्तक़बिल ख़रीद करण जो सौदो ॾाढो महांगो साबित थींदो आहे इन जुमिले ते जेकॾहिं तव्हां सां ॻाल्हाइजे त खोड़ सतरो मवाज़ थी सघे थो जुमिलो मां वराए पढ़ां थो ॾिसो हुन में पंहिंजो माज़ी विकिणी मुस्तक़बिल ख़रीद करण जो सौदो ॾाढो महांगो साबित थींदो आहे जदीदत जी आड़ में असां पंहिंजे कल्चर तारीख़ ॿोली खे विकिणो करे छॾियूं बाक़ी तव्हां बचंदो छा इहो त हुन तशरीह में जेकॾहिं हलाईंदासीं त घणो हिकिड़ो मवाज़ हलियो हिकिड़ो मुंहिंजी सॼी हिन शाइरी जेको किताबु आहे हिन में जेको शाहकार नज़्म जेको हुनजो मूंखे वणियो हर कंहिं मां पंहिंजी टेस्ट ते थी जेकी कंहिंखे सच लॻे थो इलेक्शन आहे जेको नज़्म आहे हुन समाज खे जेको हुन झुंझोड़ियो आहे तब्दीली जा क़िस्म केतिरा ई थियनि था सुठी बि त बुरी बि हाणे माण्हुनि खे सलाह छा थो ॾिए बुरी तब्दीली खे वोट न ॾिजो वरी अॻिते हली अधु सच खे वोट न ॾिजो मौसमी फिल्मुनि खे वोट न ॾिजो तकरीरुनि खे वोट न ॾिजो बाक़ी नज़्म माण्हू ख़्यालु हुए त समाज खे अपील कीअं थो करे त तकरीरुनि खे वोट न ॾिजो छाकाणि त चवंदा महबूब सां कहिड़े ॻाल्हि इलेक्शन में कहिड़े ॻाल्हि साॻी हूंदी आहे उहा हवा मुंडा में ईंदी आहे बीहंदी कान्हे का उहा जनता में हूंदी आहे ऐं अॻिते ॿिली वण घर जा भाती वणनि ते फितरत जे हवाले सां हिकु नज़्म ॾींदा आहे वेझो रहंदड़ फितरत ते वण घटि त घर जा भाती आहे इहे सिंधी शाइरीअ में मूं वॾी तशरीह डॉक्टर ज़ैद साहब सां मां शामिल बि नथो कयां सिंधी शाइरी में अहिड़ी तशरीह मूं पढ़ी आहे वण घर जा भाती आहिनि वण खे घर जो भाती सॾण वारी तशरीह पहिरीं मूं पढ़ी आहे शाइरी में या मुमकिन आहे जेतिरी मूं पढ़ी आहे ॿिनि बि कई हुजे पर मुंहिंजी घटि में मुशाइरे में हीअ पहिरीं तशरीह आई आहे
वण खे पंहिंजे घर में बांटी सघे। पाण सारे ॿियनि खे छांव ॾींदा आहिनि, वण बि सोशल वर्कर आहिनि। तशबीह रखो, पाण सारे ॿियनि खे छांव ॾींदा आहिनि, वण बि सोशल वर्कर आहिनि। कमाल जी उन्हनि तशबीह उन्हनि मौजूदु आहिनि। सोचिया मुसाफ़िर दहशतगर्दनि खे आज़ादु कयो ऐं मुल्क खे क़ैद कयो वियो आहे। दहशतगर्द नज़्म आहे, उन में हिकिड़ो जुमिलो आहे, दहशतगर्दनि खे आज़ादु ऐं मुल्क खे क़ैद कयो वियो आहे। दहशतगर्द फिरंदा कंदा आहिनि, आम माण्हुनि खे पातल जी ज़िप कंदो आहे, तव्हां अगरि कयो अहिड़ी जुल्म क़िस्म जी तशबीह। ऐं मंज़िल खां मथां माण्हू, सदाई सफ़र में रहंदड़ माण्हू, कॾहिं न मुतमइन थींदड़ माण्हू जिस्तजू खे मंज़िल सम्झंदा आहिनि। लतीफ़ जी बेत जी तशरीह ॾोरिया ॾोरिया ॻोल्हिया ॻोल्हिया मना शल मना मौत मनंदर जी लोच मिलण सां माठी थी। हीअ नज़्म हुनजी अकासी आहे। ऐं सॼो किताब शाइरी जो पढ़ण जहिड़ो आहे। ख़ुसूसन हुन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा ख़्याल, एहसास, जज़्बा, मां सम्झो त ख़्याल डॉक्टर ज़िफ़ जो पंहिंजो ज़हनी पोरियो बि आहे, त जिस्मानी पोरियो बि ख़्याल सां मौजूदु आहे। ऐं उनखे सलाम पेश कंदो। वॾी महिरबानी इहो हुयो ईसा मेमण। अयास चयो त जे तूं मूंखे कोन मञींदे मूंखे का परवाह न आहे। आउं सुभाणे लाइ लिखां थो, जेको नेठ त अचिणो आहे मूं ते।